नाज़रीन, सुप्रीम कोर्ट इलेक्शन मुलतवी करण वारे केस जे हुक्मरान एहताज जे वकीलन खे ॿुधण खां इनकार करे छॾियो। चीफ जस्टिस जी सरबराही में 2 रुकनी बेंच ॿुधणी शुरू कई त पीपल्स पार्टी जे वकील फारूक एच नाइट चयो त कुझु चवणु चाहियूं था। चीफ जस्टिस चयो त छा तव्हां बाइकाट ख़त्म करे छॾियो? अख़बारनि में बाइकाट छा थियल आहिनि? फारूक एच नाइट चयो त असां को बि बाइकाट न कयो हो। असांखे बेंच बाबति कुझु ख़दशा आहिनि। जस्टिस मुनीब अख्तर चयो त टीवी ते हलियो आहे त अहम गॾिजाणी थी आहे। सभु पधरनामे जूं ख़बरूं हलाईंदा रहिया आहिनि। ॿुधायो, छा तव्हां इहो पधरनामो वापसि वरितो आहे? चीफ जस्टिस चयो त तव्हां खे फ़िलहाल त नथा ॿुधूं, तव्हां बाइकाट नथा कयो त लिखत में ॿुधायो। चीफ जस्टिस जी सरबराही में सुप्रीम कोर्ट जे 2 रुकनी बेंच पारां सूबाई चूंडूं मुलतवी करण ख़िलाफ़ केस जी ॿुधणी जारी आहे। अटॉर्नी जनरल चीफ जस्टिस जी सरबराही में जुड़ियल बेंच पारां ॿुधणी न हलाइण जी दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।